بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وانعم على حبيبنا محمد. आज इंशाअल्लाह दर्स आहे ही अॻ में टे दर्स ते पहुतासीं जेके नाख़ून जंहिंखे न चवंदा हो उन्हनि ते अॼु चौथों आहे हल्क़ुल आना। हल्क़ुल आना इहो जेके इंसान के मर्द औरत के जेके वार थींदा आहिनि हेठि पेशाब जी जॻह ते, सो इन खे अरबी में चवंदा आहिनि अल-आना। ऐं इन जा लफ़्ज़ अरबी में तमामु घणा आहिनि, हदीसुनि में जेके अचनि था तमामु मुख़्तलिफ़ आहिनि। कंहिं किथे आहिनि इस्तिहदाद, किथे आहिनि इस्तिहदाद ऐं किथे आहे अल-आना। हदीस आयशा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारी चए थी त अशरुम मिनल फितरा सुशारिब, मुछुनि खे कटणु, ऐफ़ा लुहिया ॾाढ़ी खे छॾणु, वसिवाक ॾंदण ॼण, ऐं ॾंदण खां पोइ इस्तिंशाकुल पाणी खे नासनि में अंदरि विझी ऐं छिक जे अंदरि, वक़सुल अज़ाफ़िर नाख़ून खे कटणु, वग़सलुल बराजिम। ग़सल बराजिम चवंदा आहिनि जेके पेर जो आङिरियूं जेके आहिनि न उन्हनि खे चवंदा आहिनि बराजिम। त वज़ू जे टाइम में हिकिड़ी हिकिड़ी आङुर जे विच में आङुर पंहिंजे हथ जी विझी साफ़ु करे उनखे बराजिम। उनतफुल इबुत ऐं जेके बगलनि जे हेठां वार आहिनि उहे उन्हनि खे पटिजे। सुनत आहे पटणु, पर जे माण्हू कूड़े थो कंहिं पते सां कंहिं शइ सां त उन में हरज इंशाअल्लाह कोन्हे। इहे फतवा वॾनि आलिमनि जी आहे। वहल्क़ुल आना, वहल्क़ुल आना इहा जेकी जंहिंमें असीं चऊं था त इहो बि हिकिड़ो नबी करीम जो अदब सिखणो आहे असांखे, त इंसानु कोशिशि करे त इन वारनि खे न छॾे। असुल शरीयत में 40 ॾींहंनि खां मथे न आहे छॾिणो, पर आलिम चवनि था त इंसानु कोशिशि करे त 10 ॾींहं 8 ॾींहं 7 ॾींहं, छो जो सफ़ाई जे लिहाज़ सां इंसान खे जे गर्मी आहे जा छा बि आहे, जा जे गर्मी आहे त बदबू थी थिए, जे गर्मी न आहे न त बि इंसान खे उते जीत पैदा था थियनि। ऐं शरीयत में ॾिसण अहिड़ियुनि शयुनि में माण्हू के चवंदा यार ही दीन में अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो। शरीयत में ऐब कोन्हे इन में, जेकी शइ शरीयत में दीन में असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो त इन में को ऐब कोन्हे। छो जो सहाबियुनि जूं घर वारियूं अचे नबी करीम खां इन खां वधीक ॻाल्हियूं पुछंदियूं हुयूं। या रसूलल्लाह हिकिड़ी माई आई, माण्हू वेठा, मर्द वेठा, मायूं वेठियूं, नबी करीम दर्स ॾिए पियो, हिकिड़े पासे औरतूं ॿिए पासे मर्द। त उन चयो या रसूलल्लाह हल अलल मरअति मिन गुस्ल इज़ा वजदत रअतल मा। उन माई चयो त या रसूलल्लाह जे सुबुह उथे थी कयो असां मां का औरत ऐं ॾिसे त यानी जॻह आली लॻी पई आहे, पेशाब जी जॻह आली लॻी पई आहे, ऐं पाणी जो जेको जिमा सां इंसान जो निकिरंदो आहे, या इस्तिहलाम जेको इंसानु को किनो ख़्वाबु ॾिसंदो आहे त पाणी निकिरंदो आहे इंसान खे, जंहिंखे अरबी में टे क़िस्म आहिनि, मदी वदी मनी, टे आहिनि। सो उहा पुछे पई नबी करीम खां त इहो जे असीं ॾिसूं औरतूं त पोइ असीं उन खां पोइ गुस्ल असां ते फ़र्ज़ु थी वेंदो जनाबा। त औरतुनि उनखे वठी विहारियो ज़ोरी ऐं फ़दहत निसा, फ़दहत निसा औरतुनि खे अहिड़ो यानी तूं ख़्वार थी करी नबी जे अॻियां, मर्दनि जे अॻियां इहो सुवाल थी पुछी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त निअम वाफ़िदत निसा, इहा त तव्हां में बहितर औरत आहे, छो जो दिलेरा पुछे थी अहिड़े सुवाल। ॿिया आहिनि शर्म दीन में कोन्हे, ला हया फ़ि दीन, नबी करीम चयो त ला हया फ़ि दीन, दीन में हया कोन्हे, इंसानु ज़रूरु सिखे, हर शइ पुछे, इन में का ऐब कोन्हे इंशाअल्लाह। पोइ उनखे नबी करीम औरत चयो नअम अलल मरअति गुस्ल कमा अलर रजुल गुस्ल, हा औरत बि ते बि गुस्ल आहे ऐं मर्द ते बि आहे, इहा शइ थिए थी। सो मक़सदु आहे त असां इहे अदब कीअं सिखंदासीं, जे पुछंदासीं न या न सिखंदासीं या हिक ॿिए खां त कीअं इंसानु सिखंदो। पोइ ग़लति कम में पइजी वेंदो, उमिरि गुज़रंदी थी वञे, पोइ इहो त हिकिड़ो इंसानु ॾोहनि में पइजी वेंदो। सो इंसानु कोशिशि करे, छो जो काफ़ी हदीसुनि में अचनि था, सहाबी हिकिड़ो ख़ब्बाब सहाबी मके जे काफ़िरनि पकिड़े विधो मदीने खां ॿाहिरां, त हिते खणी आयासीं त असीं हुनखे कुहूं, इहे बद्र जी लड़ाई खां पोइ उहो पिया चवनि बदिले में हिनखे कुहूं, त 3 ॾींहं हिते पाण वटि विहारे छॾियोसि मके में। त पोइ उहो वाक़ियो वॾो आहे, मुख़्तसर करे ॿुधायां थो त ख़ब्बाब जे 3 ॾींहंनि खां पोइ चवंदा हिन खे हाणे मके खां हद खां ॿाहिरि कढी, 3 ॾींहं 3 राति 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 3 ॾींहं 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 3 ॾींहं
ऐं इन खे यानी क़तलु कंदासीं, असांजे बदिलो जेको असांजा माण्हू मरी विया बदर में। मक़सदु आहे मुख़्तसर क़िसे में त 3 ॾींहंनि खां पोइ उते हिन चयो त मूंखे प्लेट ॾियो त मां वार जांज लाइ मां वञा थो अलाह ॾे त पाक थी वञा। पोइ हुनखे प्लेट ॾिनी आहिनि त चई वियो वॉशरूम ॾे यानी अॻे ज़माने वॉशरूम हिते कोन हूंदा पर जीअं वाड़ो थींदो आहे ईअं त पोइ पंहिंजे बगलनि जा वार लथई ऐं हेठां जेके आहिनि आन उहे वार बि लथई, तयारु थी पोइ गुसुल करे पोइ हुनखे क़तलु कयो हिते मके जे मस्जिद आयशा जे भरिसां आहे, हींअर उनजी मस्जिद बि आहे उते जिते हिनखे शहीद कयो हुन। मक़सदु आहे त इहो शइ ॾिस सहाबिन खे ॾिस हुनखे ख़बर हो त हींअर मूंखे मारींदा त बि ॾिस पंहिंजी जान साफ़ करे ऐं वार ॿार लाथई, हुननि खां काफ़र मके वारनि खां बि घुरियईं त मूंखे प्लेट खपे। त इहो इंसान खे इहा ज़रूरी शइ आहे, इहो ईअं न सम्झे त हिकिड़ो यानी इख़्तियारी शइ आहे, कयां त कयां न कयां त बसि मुंहिंजी मर्ज़ी आहे, न इन में इख़्तियार कोन्हे, इहे हिकिड़ी इंसान जी सफ़ाई आहे। मुस्लमान जीअं चयोसीं न त अलाह ताला चए थो त इंसान मुस्लमान जेको आहे न साफ़ आहे, असांखे दीन अलाह साईं तॾहिं ॾिनो आहे। सो इंसान कोशिशि करे त इहो 10 ॾींहं या 12 ॾींहं जॾहिं हू ॾिसे त हाणे किचिरो थो थिए, सफ़ाई नथी थिए चङी तरह, त इहो इस्तिहदाद करे छॾे ऐं अलाह ताला तव्हांखे असांखे तौफ़ीक़ ॾिए हिन दीन ते हलणु ऐं नबी करीम जे पैरवी करणु ऐं नबी करीम जे चवण ते हलूं। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।